खबर शामिल कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॻूणे MP मुर्तज़ा बलोच जी वरसीअ जे मौक़े ते पैगाम जारी कयो वियो आहे। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त मरहूम मुर्तज़ा बलोच एक मुख़लिस ऐं साबित क़दम अॻुवान हो। हुन चयो त मरहूम जी शख़्सियत ऐं सियासी किरदार खे अॼु बि यादि कयो पियो वञे। संदसि चवणु हो त मुर्तज़ा बलोच हक़ीक़ी माना में पार्टी जो असासो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मरहूम मुर्तज़ा बलोच हर सियासी कारकुन लाइ मिसाल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के अॻूणे स्पीकर असद कैसर ऐं वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर के गिरफ़्तार करण खां रोके छॾियो आहे। इस्लामाबाद में हाई कोर्ट में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर ऐं ॿियनि जी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट 5000 रुपयनि जे मचलकनि एवज़ PTI अॻवान हमाद अज़हर जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। अदालत हमाद अज़हर के 11 ॾींहनि में मक़ामी अदालत में पेश थियण जी हिदायत कंदे पुलिस के संदसि गिरफ़्तारी खां रोके छॾियो। अदालत पुलिस के असद कैसर जी गिरफ़्तारी खां बि रोके छॾियो। पीरगोट वेझो ओढा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। प्रियालो भरिसां ओढा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान गोलियूं लॻण जे नतीजे में 35 वरियनि जो भूरल ओढो मारिजी वियो। झेड़े दौरान मारिजी वियल नौजवान जो मढ़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नौजवान जे क़तल बाद धुरनि में चिकताण वधी वई, जंहिं सबब इलाक़े में ॾहकाव पखिड़ियल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। रेती, सांगड़ ऐं मनहड़ो में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। रेती में घोटकी फीडर मां निकिरंदड़ सेहड़ वाह जो पाणी बंदि थियण ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हथरादू पाणी जी खोट करे मुआशी क़त्ल आम खे कयो पियो वञे। पाणी खोट सबब कमंद जो फसल सड़ लॻो आहे, जो पाणी बि खारो थी रहियो आहे। सांगड़ ज़िले में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त पाणी जी खोट सबब फसलनि खे शदीद नुक़सान पहुतो आहे। मनहड़ो में रोहड़ी केनाल जे यूसुफ डायरी रेगुलेटर मां निकिरंदड़ पाणी खे बिना जवाज़ बंदि करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वाजी खान लाशारी, कुर्बान अली जमाली, सरदार आसिफ अली लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पाणी बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो आहे त जल्द पाणी खोट खे ख़तमु करे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। मुरीद शाख वेझो नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो। खंभड़ा थाणे जे हद मां नौजवान आबिद अली अबड़ो अगवा थी वियो। वारसनि मूजिब आबिद अलीअ खे नामालूम हथियार बंदन रस्ते मां अगवा कयो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु नौजवान मीर हसन मलिक खे बि नामालूम हथियार बंद अगवा करे खणी विया आहिनि, जंहिं बाद मुग़विन जो अंग बथी वियो आहे। मुग़विन जे वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त ॿिन्ही नौजवाननि खे बाज़ियाब कराए पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। उकरी चौधगई में आपाशी खाते जे STO ते हमले जो केस चईन सुञातल ऐं चईन अणसुञातलनि जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो आहे। आपाशी खाते जे STO अब्दुल गनी शर ते हमले जो केस अल्ताफ कोड़ो खान आचर ऐं मुबारक मशहूरी समेत चईन अणसुञातल ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में फरियादी STO अब्दुल गनी शर जो चवणु आहे त पाणी चोरी करण खां रोकण ते जवाबदारनि हमलो करे तशदुद कयो आहे। हुन चयो त केस दाख़िल थियण बावजूद पुलिस कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पुलिस कार्रवाई करे 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, 13 मोटरसाइकिलूं, तंबाकू ऐं ॿी मंशियात हथ कई वई आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान जवाबदार फैसल उर्फ बलवान कुरैशी ऐं मोहम्मद आसिफ उर्फ पेंदवा शाह खे गिरफ़्तार करे कब्ज़े मां 12 बोर रिपीटर, 1 क्लाशनकोफ ऐं गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। पुलिस पारां गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदही ते चोरी ऐं फुर कयल 9 मोटरसाइकिलूं हथ करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदार फैसल ते 8 जॾहिं त मोहम्मद आसिफ मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते फुर लिट चोरी ऐं पुलिस मुक़ाबले समेत 6 केस दाख़िल आहिनि।
सखीपुर पुलिस गंदे नाले जे पुल वटां ॾोहाई ज़ुहैब अली शेख खे गिरफ़्तार करे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं आहिनि। एयरपोर्ट पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई दौरान 3 चोरी थियल मोटरसाइकिलूं हथ करे मालिकनि जी हवाले कयूं वयूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। बेया रोड वेझो हिकु ॾींहुं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल नीगर जो पतो न पइजी सघियो। जलबाणी मार्केट वासी हमाद अली आराई गुज़िरियल ॾींहुं गुम थी वियो हुयो। नीगर जे पीउ मूजिब हमाद अली दीनी मदरसे में पढ़ंदो आहे जेको गुज़िरियल ॾींहुं खां गुम थी वियो आहे। हुन चयो त पुट जी घणी ॻोल्हा करण बावजूदि नाहे मिली सघियो, जंहिं सबबि घर भाती सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हुन SSP ऐं ॿियनि वस्त वारनि खां पुट जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। ओलेरो लाल जे सरकारी डिस्पेंसरी जे मरमती वारे कम में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। ॻोठ जुमो बलोच में क़ाइम सरकारी डिस्पेंसरी जे मरमती कम में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि अब्दुल वाहिद बलोच, मलिक बलोच ऐं अली बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ठेकेदार पारां नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबि डिस्पेंसरी ढहण लॻी आहे। हुननि चयो त डिस्पेंसरी जी मरमती कम में बास ठेकेदार ऐं इंजीनियर करप्शन जी इंतिहा करे छॾी आहे। ॿिए पासे ठेकेदार जो चवणु आहे त हुकुम मूजिबि डिस्पेंसरी जो कमु करायो वियो आहे। ॻोठाणनि चेयरमैन नैब एंटी करप्शन जे DC खां मुतालबो कंदे चयो आहे त सरकारी डिस्पेंसरी जे मरमती कम में करप्शन कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे डिस्पेंसरी जो कमु सुठे नमूने कराए वञे। हुननि चेतावनी ॾेई चयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी त ठेकेदार समेत ॿियनि ऑफिसरनि ख़िलाफ़ अदालत में केस दाख़िल करायो वेंदो। बदीन वेझो पसंद जो परणो कंदड़ जोड़े पारां तहफ़ुज़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ मोहम्मद रहीम जमाली वासी पसंद जो परणो कंदड़ जोड़े पारां तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते पसंद जो परणो कंदड़ शहरबानो जमाली ऐं मोहम्मद रहीम जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जॾहिं खां परणो कयो आहे तॾहिं खां मुख़ालिफ़ जान जा वेरी बणिजी विया आहिनि। नारी शहरबानो चयो आहे त माइट विकिरो करे ॿिए ज़ात में परणो करणु चाहिनि पिया, जंहिं सबबि सोच मोहम्मद रहीम जमाली सां पसंद जो परणो कयो आहे। हुन चयो त माइट ख़ादिम जमाली, रिज़वान जमाली, ग़ुलाम शबीर जमाली ऐं महर अली जमाली समेत ॿिया मुड़ुस खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक चयो त माइट हथियार खणी मारण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि, जंहिं सबबि दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP खां मुतालबो कंदे चयो आहे त तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। ख़ैरपुर नाथन शाह में मकानी चूंडूं वेझो ईंदे ई सियासी पार्टियुनि में जोड़ तोड़ वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। पीपल्स पार्टी लियाकत जतोई जे हिकु अहम विकेट किराइण में कामयाबी हासिल करे वरिती आहे। लियाकत जतोई जो वेझो साथी ऐं अॻूणो सूबाई सलाहकार मंज़ूर ख़ान चांडियो लियाकत जतोई खां धार थी पंहिंजी बिरादरी में ऐं दोस्तनि समेत MPA इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुणेजो ऐं MNA इरफान ज़फ़र लगारी जी मौजूदगी में पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। ॻोठ सताणी चांडियो में अवामी जलसे खे ख़िताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुणेजो ऐं MNA इरफान ज़फ़र लगारी ऐं ॿियनि चयो आहे त लियाकत जतोई जी सियासी तॾा वेड़ शुरू थी वई आहे। मखानी चूंडुनि में पीपल्स पार्टी मैदान मारींदी ऐं मुख़ालिफ़ पार्टी खे उम्मीदवार बि हथ न ईंदा। सूबाई सलाहकार मंज़ूर चांडियो ख़िताब कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमतुनि ते यकीन रखे थी ऐं हू पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां अवामी ख़िदमत जारी रखंदा। तक़रीब जे मौक़े ते पीपल्स पार्टी जो तालिक़े सदर एजाज़ चांडियो, मशहूद गाॾही, शाहनवाज़ गाॾही, इमरान हसन बलोच, गुलज़ार पपन चांडियो, इरफान मशहूरी, अमजद खान बुरड़ो, अब्दुल सत्तार नारेजो, सज्जाद हुसैन जुणेजो, ग़ुलाम मोहम्मद लगारी, पीपल्स पार्टी यूथ ज़िले अॻवान मीर मुर्तज़ा लगारी ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूद हुआ। हैदराबाद वेझो निजी स्कूल में सालियाने अवार्ड तक़रीब मुनक़िद कई वई। ॻोठ अब्बास पंभर में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां निजी स्कूल में सालियाने अवार्ड जी तक़रीब मुनक़िद कई वई।
तकरीब में सेफ जे रीजनल डायरेक्टर नवाब जफर मुजाहिद शाह पदरुनिसा ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ मज़मूननि ते तक़रीरूं ऐं टेबलोज़ ख़ाका ऐं शाइरी पेश कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे सेफ जे रीजनल हेड नवाब जफर चयो त सिंध एजुकेशन फाउंडेशन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 2700 स्कूल हलाए रही आहे, जिते को बि सरकारी स्कूल न आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे ॿियनि अॻवाननि चयो त सेफ बेराड़ी वारनि इलाक़नि में स्कूल खोले वॾो कमु कयो आहे। ॿारनि खे बहितरीन तालीम ॾिनी पई वञे। हुननि चयो त सिंध एजुकेशन फाउंडेशन जदीद वक़्त जी घुर्जुनि मुताबिक़ उस्तादनि खे ट्रेनिंग ऐं ॿिया मौक़ा फ़राहम कया आहिनि। तक़रीब जे आख़िर में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम पिणु विरहाया विया। कुंभ वेझो गुज़िरियल ॾींहं खां 2 नीगर पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। ॻोठ जान मोहम्मद टेमराणी वासी 2 नीगर गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम थी विया। वारसनि जो चवणु आहे त 10 वरियनि जो मोहम्मद अरसलान टेमराणी ऐं 12 वरियनि जो ज़ुहैब टेमराणी गुम थी विया आहिनि, जिन जो को बि पतो न पइजी सघियो आहे। हुननि चयो त घणी ॻोल्हा करण बावजूदि 2 नीगर नाहिनि मिलिया। शक आहे त हिननि खे अग़वा कयो वियो आहे। वारसनि मूजिबि 2 नीगर ॻोठ वली मोहम्मद भट्टीअ जे मदरसे में पढ़ंदा हुआ, जितां निकिरण बाद वापसि घर नाहिनि पहुता। हुननि SSP खैरपुर ऐं ॿियनि वस्त वारनि खां नीगरनि जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई आहे।